नाज़रीन, 2 हफ़्ता अॻु कंबर सिटी खां ॿाहिरां शहदादकोट रोड ते फुर दौरान क़तल थियल नौजवान ज़ीशान अली बिरोई जे क़तल में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार करण मुताबिक़ कंबर पुलिस मुकमल तौर ते नाकाम थी चुकी आहे। शहीद जे वारसनि IG सिंध, DIG लाड़काणो ऐं CM सिंध उन सां गॾोगॾु उतां जे MNA MPA खां मुतालबो कयो नौजवान जा कातिल फौरन गिरफ़्तार कया वञनि, न त ॿी सूरत में हड़ताल जी काल ॾिनी वेंदी। मुज़ाहिरीन वधीक मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त जी नाज़रीन, जीअं त कुझु ॾींहं पहिरियां ज़ीशान बिरोई शहदादकोट रोड ते क़तल थियो, जंहिंजे खून में मुलविस जवाबदारनि खे ॻोल्हण में पुलिस नाकाम थी चुकी आहे। उन हवाले सां शहीद जे वारसनि जो शोधाए चौक ते बुख हड़ताली अलामती वेठल आहिनि। अचो त वधीक उन्हनि सां ॻाल्हायूं त उन्हनि जो छा चवणु आहे। ही बार बार उन जा वारस रोडनि ते एहतिजाज करण ते मजबूर आहिनि। पहिरियां लाश रखी एहतिजाज कयोसीं, जंहिंमें SSP साहब 3 ॾींहंनि जी मोहलत घुरी ऐं हुन इहो चयो त मुंहिंजी पुलिस इंतिज़ामिया नाअहल बि आहे ऐं नालाइक़ बि आहे। मां 3 ॾींहंनि जे अंदरि कातिल गिरफ़्तार कंदुसि। 3 ॾींहंनि खां गिरफ़्तार त न थिया, पर का बि हुननि चुरपुर कोन कई। अफ़सोस सां चवणो थो पए ख़ालिद भाउ, मुसलसल असीं एहतिजाज करे रहिया आहियूं शहीद ज़ीशान बिरोई जो जेको क़त्ल थियो मोटरसाइकिल जे लाइ, जेको बाइक खसे विया, पर हिन महिल ताईं जिन कातिल कंबर जी पुलिस गिरफ़्तार न करे सघी आहे। असां अॼु बुख हड़ताल ते शहीद ज़ीशान जिदोजहद कमेटी जे नाले ते कमेटी ठाही आहे। अॼु असां हिते बुख हड़ताल भुटे चौक ते वेठा आहियूं। असांजे बुख हड़ताल जो मक़सदु मुतालबो इहो ई आहे त शहीद ज़ीशान बिरोई जा जेके जिन कातिलनि उन्हनि खे गिरफ़्तार करे ऐं फुरतियल जेका मोटरसाइकिल आहे उहा बरामद कराई वञे। तव्हां ॾिठो हूंदो कुझु ॾींहं अॻु हिन पुलिस जे अमलदारनि को माण्हू शो कयूं त ज़ीशान बिरोई जो कातिल असीं गिरफ़्तार कयो अथसीं, उनखे कोरड़ सगोरी ताईं पहुचायूं, पर वारिस उन ते मुतमिन न आहिनि। वारिसनि जो जतक बिरादरी जो मुतालबो इहो ई आहे त को बि जेकर ॾोहारी आहे त असांखे पहिरियों मोटरसाइकिल ॾियो। मोटरसाइकिल बरामद कंदा त असां शहरनि खे मालिकनि खे बि तसली थींदी। जी नाज़रीन, जीअं त तव्हां मुज़ाहिरीन जूं ॻाल्हियूं ॿुधियूं जेके बुख हड़ताल ते वेठल आहिनि वारस शहीद ज़ीशान बिरोई जा, उन्हनि जो इहो ई मौक़ुफ़ आहे त फौरन कातिल गिरफ़्तार कया वञनि। उन्हनि सां गॾोगॾु जेका फुरथियल बाइक आहे उहा बि वापसि ॾिनी वञे त असांखे तसली थींदी त असांजा जिनेन ॾोहारी इहे ई आहिनि। For more news and updates, keep watching BTV News First Ultra HD web channel.